परीअ टाइम में तव्हांजो स्वागत अथव। तो पहले मां तव्हांखे अॼु जी ख़बर थी ॿुधायांव, मोदी जी आया हुआ अॼु, छा त हैंडसम लॻनि पिया, छा ॿुधायां तव्हांखे मां। पर आज ये कल परसों पता नहीं थी क्या ये चवन था, ये परीअ ॿुधाइणी ॿी थी ॿुधायां। ख़बर अथव तव्हांखे जेको पासे वारा बबलू आहे न, हुनखे अलाए कहिड़ी पगली बबली पसंदि आई आहे। उहो बबली हुनजी माणे खे नथी वणे, त माणे हिनखे मारे थी पई रोज़ रोज़। हीअ कहानी था घर वारी रोज़ रोज़ थी हले। उहो मुंहिंजे घर ते अचे, हुनखे अच्छा ये बि स्क्रिप्ट ॾे न पोइ तूं तेसिताईं कालू चांहि त प्यार हिन स्क्रिप्ट ॾिनी अथनि। बबलू कुमार नामक आदमी ने अपने घर में कर ली चोरी। पंहिंजे घर में माण्हू चोरी कीअं थींदो आहे वरी भला, कुझु न कुझु। अच्छा बाक़ी बबलू कुमार नालो सुठो आहे, मां पंहिंजे न्याणे खे अॼु खां बबलू कुमार चवंदीमांसि। डॉगी ने पहना बिल्ली को चक, बिल्ली ने किया फाइट बैक। न्यूज़ में न मिली आहे तोखे ॿुधाइण लाइ, तंहिंखां सवाइ कोई चुगलियूं चपाट ॿुधाए न रोड पर। हाँ तो तुम ॿुधो, पड़ोसन मांगने आई चीनी, एक दिन में तीसरी बार पड़ोसी ने किया उसका हाथ फ्रैक्चर। मुंहिंजी पासे वारी जेकर ॿुधंदी हुजे या न ॿुधंदी, हिकु क्लिप